अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे दोस्तन जे शान खे छा था समझो पिया। जेके औलिया अल्लाह हिन रब जा दोस्त हिन सच्चा बाना हिन। रब करीम तो फरमाए त न उन्हनि खे दुनिया में को खौफ, न उन्हनि खे सकरात जा भव, न कब्र जा भव, न क़यामत जा भव। न ये शयूं अल्लाह साईं फरमाए थो त उन्हनि खे कोन्हनि। अल्लज़ीना आमनू वकानू यत्तकून। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे दोस्तन जी निशानी इहा अथव त उहे कामिल ईमान वारा उहे हिन त मां रब जे हुक्म ते बिल्कुल पूरा परहेज़गार उहे हिन। हे अल्लाह तो ॿुधाए वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। अल्लाह तो फरमाए त हिन ॻाल्हि खे समझी छॾियो, हिन ॻाल्हि खे ॼाणे छॾियो त मां अल्लाह पंहिंजे इन्हनि दोस्तनि सां गॾु रलियो थो वतां। अल्लाह जी ज़ात जो गॾो जे वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। हिन जो मोरे जे बाज़ार में रुगो सदर कंहिंसां गॾु घुमे त बि मां सम्झां थो त जेकर इंतज़ामिया सदाई थरथले में हुजे, कंहिंखे लठ भेणीअ जे दाली भव खां नालो न खणनि त न बाबा सदर गॾु घुमंदो आहे, हिन सां ईअं न त वरी असांखे ॿधराए। पोइ जन जे नाले रब करीम फरमाए त मां इन्हनि सां गॾु थो वतां, मां इन्हनि सां गॾु आहियां। सोना रब करीम एॾो मेहरबान आहे जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह फरमायो त नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त छा तुंहिंजी दिलि ईअं घुरे थी त मां रब तुंहिंजो मेहमान थियां। हाणे साईं अल्लाह साईं जो मेहमान थिए त बाक़ी छा करे? चए मालिक ईअं बि थींदो छा जो तूं अची मुंहिंजे घर मेहमान? अल्लाह फरमायो त हाओ जेको बि मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे न मां उन सां गोॾो गोॾे सां ॼणो रलाए वेहंदो आहियां। हे त तो असां ग़रीबनि सां महिरबानी आहे भुलिजी सुलभी बि पंहिंजे रब जो ज़िक्र करे, अल्लाह जो ज़िक्र करे, ला इलाहा पढ़े, को ॿियो ज़िक्र करे, क़ुर शरीफ़ जी तिलावत करे त बि अल्लाह जी इहा महिरबानी आहे। पर जन खां विसरियो ई नाहे। हा हिकिड़े खे ॻाल्हियूं आहिनि सियाणप जूं। चए तालिब ब पढ़ण विया हिकिड़े उस्ताद वटि, पोइ उन चयुनि त बाबा अॻ में त इम्तिहान वठंदोमांव पोइ तव्हांखे पढ़ाईंदुसि। चए हाज़ुर साईं। हिकिड़ो पखी ॾिनई हिकिड़े खे, ॿियो ॿिए खे, बाबा तूं हीअं वञ तूं हीअं वञ, पर कुही अहिड़ी जाइ ते आहे जिते को ॾिसे त न, अहिड़ी जाइ ते कुही आहे। हिकिड़ो ॿियो कुही आयो, ॿियो घुमी घुमी मोटाए खणी आयो। वो जेको कुही आयो चए ॾे हवालो, चए साईं अहिड़ी जाइ ते ॾिसो असुली बसि को माण्हू ई कोन। कुही आयो मां हा बा चङो वे। वरी ॿियो आयो, उहो उनखे लोॾे अची खणी रखियईं। चए साईं माण्हू त कोई कोन हो, ॿी शइ त कोन्हे, पर अल्लाह त ॾिसे पियो। ओ ईअं जॾहिं पंहिंजे रब करीम खे जेको गॾु सम्झंदो न त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो, परहेज़गारी बि कंदो त उहो कंदो न, बाक़ी असां बरा कंदा। पोइ इन्हनि सां रब गॾु नाहे त ॿियो छा आहे? पोइ जंहिंसां रब गॾियो वठे त उनखे बाक़ी छा खपे? मुंहिंजा सुहिणा रब करीम जे दोस्तनि जी तारीफ़ अल्लाह पंहिंजे दोस्तनि जी पंहिंजे क़ुर में तारीफ़ कई आहे। ऐं कमाल इहो आहे, ऐं कमाल इहो आहे त हे जेका तुंहिंजी असांजी दोस्ती आहे न, कामिल मुर्शिद करीम सां ग़ुलामी जी वाट, इहा बि त दोस्ती आहे न। हे जो मोरे मां पंध करे वञी दरगाह मशहूर शरीफ निकिता को सवलो हो छा? तॾहिं को हे पुल ठहियल ई छा? के ॿेड़ियुनि ते, के ईअं, के सखर ॾऊं, के काॾहूं, इहे जो खीसे मां ख़र्च करे वञी दरगाह मशहूर शरीफ निकिरंदा हा, इहा बि त हिकिड़ी यारी आहे न।
इहा बि त हिकिड़ी दोस्ती आहे न, इहा बि त हिकिड़ी मोहब्बत आहे न सोना। रब करीम तो फरमाए तो इन्हीं गांढापे के तू छा थो समझे। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि। अल्लाह पाक तो फरमाए त ॾींहं मां बणाया, रातियूं मां बणायूं, सिज मां बणाया, चंड्रमा बणाया, सितारा मां पैदा किया, इंसान मां पैदा किया। इहो ई सिज बीठो आहे, गर्मियूं थी वञनि, इहो ई सिज बीठो आहे, सर्दियूं थी वञनि। इहे कुदरतूं अल्लाह तो फरमाए त महजूं सियारे जा ॾींहं नंढा करे छॾिया, गर्मियुनि जा ॾींहं वॾा करे छॾिया। इहे अल्लाह जा कम। अल्लाह तो फरमाए हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं मथां आणींदोमांव, उहो ॾींहुं तमामु वॾो हूंदो, उन ॾींहुं तव्हांजो हिसाब थींदो। उन ॾींहुं गर्मी हूंदी, उन ॾींहुं सिज हेठि लथल हूंदो। जेके बि गुनहगार बदकार कुफार हूंदा उहे पघरनि में ॿुॾंदा पिया, दोज़ख खे अॻियां ॾिसी, इन बाहि खे अॻियां ॾिसी परेशान थी रड़ियूं कंदा। अल्लाह जो फरमाए त अहिड़ो ॾुखियो टाइम हूंदो जो अबो अमा हथ पटे वेंदा, भाइर जेके हिन से बि धिका ॾेई परे थी वेंदा, हर को हिक ॿिए खां जुदा थी वेंदो। थींदो न, क़ुरान आहे त थींदो। अल्लाह फरमाए थो थींदो। हे जेका बोड आई न, इन बोड में अल्लाह पनाह ॾे, काथे काथे माण्हू कुराड़ा उछलियूं हलिया विया। जिथे राति जो पाणी आयो, काथे त सिर कढियूं रुगो पंहिंजा, हे त रुगो पाणी हो। ऐं सोनामी ॾिठई जापान वारो, ख़बरुनि में देव जूं लहरियूं पियूं निकिरनि समुंड में, 30-30 फुट। ॿियो त ठहियो जहाज समुंड वारा खणी खुशकी ते पहुचाए छॾियूं, जायुनि जे मथां पिया अख़बार में फोटूं। हाणे मूंखे ॾस त जहाज़नि खे लोड़े सघिबो? हे वॾा वॾा लैंड क्रूज़र पिजारा जेके खणी न सघे ख़ल्क, इन्हनि खे कख काने वांगुरु लोड़ींदो पियो वञे, जायुनि खे ड्राहींदो पियो वञे। ई घड़ी जो घड़ी में खेल थी वियो। इहो रब करीम बराबरि अहिड़ो ॾींहुं आणींदो न। हाणे अबे जहिड़ी हस्ती छॾे वञे, अमड़ जहिड़ी हस्ती छॾे वञे, भाइर छॾे वञनि, अहिड़े प्यार करण वारा छॾे वञनि, अहिड़े कुर्ब ॾियण वारा छॾे वञनि, जनी हित पालियो, जनी जुआन कयो, जनी सूर सखा, इहे हस्तियूं जाते छॾे वञनि, उते केरु कम ईंदो? रब करीम पंहिंजे दोस्तनि जी तारीफ़ थो करे इन मक़ाम ते। अल अखिल्ला यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। अल्लाह पाक तो फरमाए त दुनिया जूं दोस्तियूं भी हूंदियूं, दुनिया वारियूं यारियूं भी हूंदियूं, पर इहे उते मटिजी वेंदियूं। इहे यार हिक ॿिए जा दुश्मन थींदा, दोस्त दुश्मन थींदा, पर मशहूरनि वारे साईं जा मुरीद हिक ॿिए जा दुश्मन न थींदा। जन जी मोहब्बत अल्लाह ऐं उनजे महबूब जे करे उन्हनि कामिल हस्तियुनि सां आहे। अल्लाह तो फरमाए इहा उहा दोस्ती आहे, इहो उहो नातो आहे, इहा उहा संगत आहे, इहा उहा यारी आहे जो हिन दुनिया में भी तुंहिंजे कम ईंदी त क़बर में भी तुंहिंजे कम ईंदी। ओ आख़िरत जे मैदान में जिते हर को हिक ॿिए खां बेज़ार थींदो, उते भी इहे तोसां गॾु हूंदा। इहा यारी उते भी हलंदी, इहा दोस्ती उते भी हलंदी। इल्लल मुत्तकीन, जेके मुत्तकी परहेज़गार फुकरा अहलुल्लाह, उहे जेके हिन रब करीम तो फरमाए त इहे उते भी तव्हांजी यारी क़ाइम हूंदी। हां वतबि सबील मन अनाब इलैया। अल्लाह तो फरमाए तो इन्हनि जे कढ लॻु न, इन्हनि जे कढ लॻु न। नेठ तुंहिंजे असांजे दोस्त जी ख़बर असांखे, असां तारीफ़ूं कंदासीं। अबा फलाणे हंध मुंहिंजो दोस्त थी ॻणती न कर, वॾो यार वेसा, वॾो कुर्बदार आहे, महिमान नवाज़ आहे, वेंदे त ख़िदमत कंदुई, धारे जी ख़िदमत कंदो आहे, तूं त मुंहिंजो यार आहे, हलियो वञे सुठो मुंहिंजी ॻाल्हि कजां, चवंदा आहियूं न।
अल्लाह बि हिते पंहिंजे दोस्तनि जा दस पंहिंजे दोस्तनि जी तारीफ़ करे त पाण करे न। ॿियो इन्हनि जी तारीफ़ केरु थो करे? मदीने जो साईं। हाय हाय उहो महबूब जंहिंखे रब करी वधाए छा छा ॾिनो। हदीस मुबारक मां हिकिड़ी पढ़ी, पाण फरमायूं त हिकिड़ा बान्हा रब जा अहिड़ा हिन, हिकिड़ा बान्हा रब जा अहिड़ा हिन जेके आहिनि ई माण्हुनि जे कम करण जे लाइ, हाजत रवाई जे लाइ। घबरायल परेशान माण्हू उन्हनि वटि वेंदा, उन्हनि जो कमु करे छॾींदा। तॾहिं त हे अॼु जंहिंजी यारहीं था मल्हायूं, हा यारहीं शरी मल्हाईंदा आहियूं न, पोइ हिकिड़ा वरी कावड़ पाहिनि जे यारहीं सही न कयूं। सही छो न कयूं? चए न नऊज़ बिल्लाह हराम हराम। पोइ यकदम हीअं टपो ॾींदा, विच खाई वेंदा। वॾो हिकिड़ो टपो ॾेई काथे पहुचंदा? उहो काफ़रनि ते, उहे बुतनि ते ईअं ढोर कुर्बान कंदा, उहे बुतनि जे लाइ ढोर कंदा, अलाह ॾे वेझो कंदा। हाणे काॾे बुत काॾे वली ॿई मिलाए छॾियो, पंहिंजे वलियनि जी ख़ुदा तारीफ़ थो करे ऐं हिननि उन्हनि खे हुननि सां मिलायो। इन्हनि ते हो कुर्बान कंदा, हे बि त पीरान पीर जे नाले जे कुर्बान था कनि न। अड़े बेवकूफ़, मूंखे ॾसियो त सही, तव्हां हेतिरा मुस्लमान वेठा आहियो, मूंखे ॾसियो त अॼु ॾींहुं नहीं कंहिं पीरान पीर करे ढोर कुठो आहे। जंहिं बि को छेलो कुठो आहे, को कुकड़ कुठो आहे, या जेको ख़ुदा ॾिनो अथसि, यारहीं शरीफ़ में कुझु कयो अथई त बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई उनखे ज़बह कयो अथई न। हिकिड़ी ही ठग माई, बदमाश माई, किरदार जी ख़राब, पोइ किरदार जी ख़राब सम्झो था। हाणे किरदार जी जो ख़राब ही त हुनखे पेट थी, हाणे ॾिठई त हाणे ख़राबी थींदी, मुल्क में ख़ुआरी थींदी, हाणे मां छा कयां? पोइ चई त ॻोल्हियां को अहिड़ो बोदलड़ो, को बेवकूफ़ को ॻोल्हियां, नेठ हिकिड़ो हुजे जंहिंखे को संग ई कोन पियो ॾिए, उन सां ॻाल्हियूं सालियूं करे उन सां परणजी वेही रही, उन में शादी कई। 3 महीने पुट ॼायो, 3 महीने शादी खां पोइ जो पुट ॼायो त माण्हुनि हुनखे चयो त चरिया हे कंहिंसां शादी कई थी, 3 महीने बि को पुट थियो ऐं लठ खयईं, सिधो वियो माई ते। 3 महीने तोखे पुट ॼायो आहे? चई चरियो मां छा 3 महीने वाके पुट ॼायो आहे? तुंहिंजी जेका मासां शादी थी आहे घणो टाइम थियो थी? चए 3 महीना। मुंहिंजी जेका तोसां शादी थी आहे घणो टाइम थियो आहे? चए 3 महीना। पुट मूंखे घणनि महीननि खां पोइ ॼायो आहे? चए 3 महीना। चए पोइ 9 महीना थी विया। जॾहिं 9 महीना जो थी विया त पोइ 9 महीने त ॿार ॼमंदो आहे न। पोइ हे फासाईंदा हिन हराम थो खाए, हराम थो खाए। अबा काॾहूं हराम थियो? चए काफ़र जो कंदा, उन माई वारी ठगी कंदा। अड़े काफ़र त बुतनि जे नाले ते पंहिंजा ढोर कुहंदा, हे त ख़ैरात फी सबीलिल्लाह, यारहीं शरीफ़ ख़ैरात ऐं रब जे नाले ते जेकॾहिं तूं हिकिड़े माण्हूअ खे ख़ैरात खाराए त बि तुंहिंजूं मुसीबतूं दूर थियनि। अल्लाह जे नाले ते हिकिड़े माण्हू खे ख़ैरात खाराई त रब बरकतूं ॾेई, रिज़्क़ वधावई, 10 दुनिया 70 आख़िरत जो एवज़ो ॾेई, ऐं इहो तुंहिंजो सदको मथे वञे। पाण फरमायूं त ख़ैरातूं कयो, सदका कयो, तुंहिंजो सदको मथे चढ़ंदो आहे, मुसीबत मथे लहंदी आहे। हे सदको एॾो ताक़तवर हूंदो आहे जो उते भाकुर पाए इंडी हणी दसे हुनखे उते जले बीहंदो आहे त इन ते लहण न ॾींदो मां। हो मुसीबत आहे मथां लहे थी, आहे मथां अचे थी, का हेठां कान विच में निकिती आहे, ड्रोन हमले वांगुरु मथां थी लहे, ख़ुदा ॾऊं थी अचे। पर घोर वञूं मदीने जा साईं, तो पंहिंजे हिकमत खाने में असांखे उहे नुस्ख़ा ॾिना आहिनि जो हे उम्मत तुंहिंजो चमन वठे त कंहिंजे का तकलीफ़ अचे ई कान। हे त हिकिड़े माण्हू जी ख़ैरात आहे। हाणे मूंखे ॾस त हे घणा माण्हू खाईंदा? हे जो मुल्क में यारियूं थींदियूं आहिनि त घणा माण्हू खाईंदा आहिनि मस्जिदनि में? अल्लाह जे नाले ते ढोर कुठो वञे? चए साईं ग़ैर जे नाले ते कुर्बानी जो थींदी आहे, कुर्बानी जो कंदा आहियूं अल्लाह जे नाले ते, पोइ उन ते जो गुज़ारे वेंदा आहिनि जेके उन्हनि जा नाला खणंदा आहियूं। हे रब फिलाणे जे तरफ़, हे फिलाणे जे तरफ़,
हे सही फिलाने जे तरफों, हे मामे जे तरफों, हे जेको आ फुफड़ जे तरफों मुख्तलिफ नाला खणंदा आहियूं न, उहे बि त गुज़ारे विया आहिनि, मरी विया आहिनि, कुर्बानी त करे हराम कोन थी आहे। उन्हनि जा नाला त उन्ही महिल खणंदा आहियूं जंहिं महिल उनखे कोहंदा आहियूं, पोइ कंदा आहियूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर रब क़बूल कर। मुंहिंजा सोना जॾहिं बिस्मिल्लाह अल्लाह अकबर थियो त जोर तुंहिंजो हलाल थी वियो। हाणे तूं ख़ैरात कर, उनखे भले मानियूं कर, तूं ताम तयार कर, पोइ दुआ घुरंदा आहियूं त रब हे यारी शरीफ़ में इहो ई आहे न दा, या यारी शरीफ़ में का ॿी शइ आहे, हेतिरा ॼणा खोड़ वेठा आहियो, घणा यारी कंदा हूंदो, ईअं ई कंदा आहियो या कुझु ॿियो कंदा आहियो? खीर विराईंदा, अदा हे खीर त पी, सभु पीअंदा, हा सभु पीअंदा, पोइ दुआ घुरंदा अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते ख़ैरात कई खमाई। नेठ रब जे कम नाले ते सुहिणो कमु कबो न, भलो कमु कबो न, हे तुंहिंजे नाले ते मां ख़ैरात कई आहे, मुंहिंजी क़बूल कर। इन ख़ैरात जो सवाब साईं महबूब सुबानीअ खे ॾिनो, साईं पीरान पीर साईं खे ॾिनमि, अरे तुंहिंजी ख़ैरात हितां हली अल्लाह ते पहुचाई। हाणे तूं पाण सोच त काॾे तूं काॾे महबूब सुभानी। दुआऊं घुरे त ॿुॾल ॿेड़ा निकिरनि, इहो शान आहे न, इहो शान आहे न। पर हिकिड़ी अजीब करामत इन सोणे साईं जी पढ़ियमि, दरवाज़े अल्लाह वारनि जे ते नंगर हल, अल्लाह जे नाले ते मानियूं खाराए, पोइ माण्हू बि खाइनि, मुसाफ़िर खाइनि, जानवर बि खाइनि। पोइ हिकिड़ो कुतो हूंदो हो, लिखियो अथऊं, उहो दरवाज़े ते रहियो पियो हूंदो हो, नंगर जा हॾड़ा सॾड़ा बचंदा हा त उहे खाईंदो हो, पियो हूंदो हो। हिकिड़े दफ़े बगदाद शरीफ़ में परे जो हिकिड़ो बुज़ुर्ग आयो, को फ़क़ीर आयो, पर उन टाइम में सवारियूं हूं घोड़ा, गॾह, उठ, उठ ते बि न चढ़ंदो हो, घोड़े ते बि न चढ़ंदो हो, गॾह ते बि न चढ़ंदो, इहे सवारियूं हूं। छा ते चढ़ंदो हो? शींहं ते, हा शींहं ते। एॾे कानी करामत वारो मुड़ुस हो जेको अल्लाह खां डरंदो आहे, उन खां सभु शइ डरंदी आहे। शींहं ते चढ़ी सवारी कंदो हो, पोइ जे कंहिं वटि महिमान थींदो हो, चवंदो हो त मां तुंहिंजो महिमान आहियां, मुंहिंजी हे सवारी गाह न खाईंदी आहे, हे को जानवर खाईंदी आहे, पोइ हिन जे लाइ को जानवर मोकिले या को गोश्त वठी मोकिले, ज़रूरु महिमान जी इज़त कबी न कि न। हमल लगारी जी ॻाल्हि वांगुरु हमल वियो हो, हमल जे टाइम में मां पढ़ियो हुन जे किताब में त सिंध में मीरनि जी बादशाही, पोइ घोड़े ते चढ़ी वियो, मीरनि वटि वॾो शाइर हो, मीर ॾाढा ख़ुशि थिया, नौकरनि खे चवंदा हिनजो घोड़ो ॿधो कुड़ में ऐं हुनखे गाह दाह ॾियो। नौकर मीरनि जा साईं पाण सम्झे थो घोड़ो कुड़ में ॿधऊं, सॼी राति बुख ते घोड़े खे गाह ई न ॾिनऊं, सुबुह ते हमल मानियूं धानियूं खाई घोड़े ते जो निकितो त बुख ते घोड़ो हले ई कोन्हे। पोइ शेर ठाहियईं त कोट दे विच जेको कूड़ ॾिठोसीं उहो ॾेह कनूं बि ॾोड़ा, अॻिते कोई उठ हणे सून त असांजा लंघण च मरवेसी घोड़ा। इहो हमल शेर ठाहियो। पोइ मीर जी का बि नौकरनि खे पादर दादर हणी हमल जे घोड़े खे गाह त खारायो। शाइर माण्हू आहे, सॼे मुल्क में कुआरी कंदो। त बगदाद शरीफ़ आयो, बगदाद शरीफ़ जे सुहिणे जो जाॾे काॾे चंड वांगुरु नालो चिमके बि, जाॾे वञनि त महबूब सुभानी, जाॾे वञनि त पीराने पीर, जाॾे वञनि त बगदाद वारो साईं। ॾिसे थो 700-800 साल गुज़री विया आहिनि त बि महबूब जो नालो चिमके। हे बि अलाह वारो हो साईं। पोइ हे जो आयो अची कंहिं वटि तरसियो, उतां माण्हू मोकिलियईं, साईं महबूब सुभानी ॾे त असां बगदाद में आया आहियूं, असां तुंहिंजा महिमान आहियूं ऐं शींहं जी सवारी कंदा आहियूं, तंहिंजे करे असांजे शींहं जे लाइ बि का गऊं मोकिल। इहो न्यापो जॾहिं मिलियो त रब जे दोस्तनि जा वरी अखलाक बि सुहिणा थींदा आहिनि, वॾा महिमान नवाज़ बि थींदा आहिनि। हा हे फ़कीर अली मुराद मस्त हूंदो हो न, इहो त मोरे जे पासे जो आहे। इहो जॾहिं दरगाह ते, दरगाह आले हज़रत मशहूरी शरीफ़ ते इन जूं किसा वॾा आहिनि। हिकिड़ी राति जो उन टाइम में खंड वॾी ॻाल्हि हूंदी, अधु राति जो अची रड़ियूं कयईं, चाह पीसां रे चाह पीसां, अधु राति जो चाह पीसां, चाह पीसां त सही। तालिब हो हिकिड़ो, उनखे ताड़ियईं, उहो एॾो ॾिघो हो जो बसि ॻाल्हि न पुछ,
हर कैसा ठगी करे विढ़े उन्हें के वॾो हिकिड़ो उन टाइम में 10 जो नोट कढी ॾिनई सही नओं नोट 10 जो उन टाइम में वॾी ॻाल्हि हुनखे ॾिनई चाह पीसा हाणे सही चाह पीसा त 10 जो नोट 4 आने में बि चाह 4 आने में बि सस्ती ए 10 रुपए में तू चाह पिला हाणे हे सोमाणी खां पोइ साईं बादशाह नमाज़ पढ़ाए हावेली ते उसरी विया हुन सही पिनी काथों खीर आंदो अलाए काथों पत्ती आंदई खंड आंदई ये ॾुखियूं शयूं कखन कानन के फूका ॾई ॾई छोरे जो अखियूं दूहे में ॻाढ़ियूं थी वियूं चाह ठाहे अली रात मस्त ॾे खणी वियो उहा पी ऐं घड़ी को रड़ियूं कई अड़े मेरे 10 रुपए चाह गया अड़े मेरे 10 रुपए चाह गया 10 रुपए मेरे चाह गया हाणे सही 10 रुपए मेरे चाह गया त हिनखे जी भउ थियो ॼाण हिन रड़ियूं साईं बादशाह ॿुधियूं ऐं मूंखे मार ॾींदा त अची ऐं फ़कीर अली मुलाद मस्त के 10 रुपया ॾे घिन तुसां बि मस्त किथां आहियो त रात जो दाहूं कई भुख लगी है साईं बादशाह ने फरमायोसि त नंगर आणे दे पियो आखे साईं मैं सुखदासी चावल खाना एडे जेके चावल सुखदासी उहे खांदा पाण फरमायूं त गुणिया भरिया पिया आहिनि उहे त गुड़े दे पियूं आखे केबला मैं उन्हीं ते खंड खांदा अच्छी तॾहिं अच्छी खंड विलायती खंड सॾबी ॿी देसी खंड हूंदी गुड़ धुड़ हिन मां ठहंदी कमंद मां आम जाम उहा हलंदी मैं सही अच्छी खंड खांदा पाण फरमायूं उन जा बि थेला भरिया पिया आहिनि खोड़ सां मोकिलियो खा तूं गणती न कर हा हे उन्हनि जूं महिमान नवाज़ियूं ॿियूं हिन मज़ा सुहिणा ॿियूं हिन अहल बैत सैयद पियो ॿुधाए ऐं सैयदनि जो क़दुरु हो त मशहूरनि वारी साईं केड़ी जमायत वेठा आहियो मां अल्लाह जे घर में पंहिंजे मुर्शिद करीम जे हिन ॻाल्हि ते फ़ख़ुर महसूस थो कयां ऐं तव्हांखे चैलेंज सां चवां थो त सभु मुर्शिदनि वारा आहियो मां तव्हांखे हिकिड़ो चैलेंज कई थो वञा इला माशाअल्लाह को थी थो सघे ॻाल्हि पर मां सम्झां थो ॾाढी ॾुखी आहे तुंहिंजे मुर्शिद जा पुट न उनजे घर वारा न ज़ात वारा ऐं उनजे शहर जा बि न परे वारा 5 सुबह जो अचनी 10 नेरनि ते अचनी वरी 10 कचरी मंझंदि जो अचनी वरी 10 ॿेपहरी जो अचनी 10 टेपहरी जो अचनी 7-8 सांझी जो अचनी ऐं अची चवनी त हे कपड़ा दे पैसा दे हे दे माखे ॾस त इहो बार तूं खणी सघंदे हा साईं खणी सघबो हा एतिरा अचनि साईं अहल बैत सॾाइनि सैयद सॾाइनि 8 सुबह जो 10 नेरनि जे टाइम ते 4-5 वरी कचड़ी मंझंदि वरी मंझंदि जो ॿिया ॿेपहरी जो ॿिया टेपहरी जो ॿिया रात जो ॿिया ऐं ईअं बि न अची साईं खे वठनि पैसा दे मांखे खपनि मां सैयद आहियां मांखे पैसा खपनि न कावड़जनि न ईअं चवनि त सुबह खां वठी 50 अहल बैत मांखां पैसा वठी विया आहिनि अलाए तूं सैयद आहे अलाए केरु आहे न हाज़ुर साईं ॾियूं था हाज़ुर साईं ॾियूं ओ फ़कीर मदीने जे साईं सां मोहबत थींदी आहे त इहा मदीने जे साईं सां मोहबत थींदी आहे त इहा थींदी आहे जो उन जे नाले पाक ते ज़ात रुगो उहा अचे त हे मुर्शिद करीम ही बीठो आहे जंहिंजे लाइ हज़ारे मखलूक सिके पई रोडनि ते जंहिंजे लाइ बीही रही शाह साहब मूंखे ॿुधायो त मूंखे न्याणी जी शादी में पैसा पिया खपनि मां वियुसि को बि हिकिड़ो तादाद दिलि में मुक़ररु कयो त एतिरो वठंदोमांसि ॾाढो नालो थो ॿुधां त अहल बैतनि सां दिलि अथसि अहल बैतनि जो कमु थो करे चई वियुमि मस्जिद में वेठा हुजनि वञी अर्ज़ु कयो मां अहल बैत आहियां साईं कुझु मिड़ई मजबूरी थी पई आहे पर वही वञ मां सां चए वॾो हिकिड़ो ई मुठ भरे मूंखे हीअं ॾिनई चए किबला बसि हाणे तूं भले भले चए मां उहो खणी खीसे में विधो जमायत वेठी पासे ते थी वेठो मां चयो हाणे मूंखे जेका ज़रूरत आहे अलाए उहा पूरी थी अलाए नथी हाणे हे जेको आहे सो घणा पैसा मूंखे ॾिनई हाणे कीअं कयां वेही थो रहां पैसा ॿाहिरां ॻणे अचां पंहिंजे मुंहुं ॻणे अचां पोइ चवांसि त पैसा मूंखे हेतिरा था खपनि चए ॿाहिरि हीअं जो वञी ॻणियां त जेका दिलि में टले आयोसि ठीकु ओतिरा पैसा पूरा
हा सोना इन्हनि जी महिमानियूं ॿियूं आहिनि, हे त थी दुनिया वारी महिमानी, पर तूं इन्हनि जे दर ते जहिड़ी नियत खणी वेंदे उहो ख़ैर मिलंदो ई मोटाईंदई। हिन बुज़ुर्ग फ़क़ीर बि शींहं जी सवारी कंदड़ साईं महबूब सुभाणी ॾे माण्हू मोकिलियईं त गऊं मोकिल, असां शींहं जी सवारी कंदा आहियूं ऐं असांजो शींहं बि खाईंदो। इहो जो हिकिड़ो तावड़ो न्यापो पहुतो फ़क़ीरनि खे ॻाल्हि न वणी, जंहिंजे दरबार तां बगदाद जे शहर खां को उॾरंदो वञे सलाम न करे त विलायत तां लथा पिया वञनि, इन जो अदब हूंदो न। पर सभई चुप, पाण मुर्की फरमायूं त हाओ छो न, असांजो महिमान आहे। बिल्कुलु हिकिड़े गुलाम खे फरमायूं त इहा असांजी गऊं बीठी आहे, काहे वञी वञी ॾई आहे। हाणे साईं छा कनि, गऊं काहे हो निकितो, हे बि हलियो। उहो हॾड़नि जी मुठ कुतो जेको दरवाज़े ते पियो हूंदो हो, जेको हॾड़ो को बचंदो हो त खाईंदो हो न त दर न छॾींदो हो, सुकड़ो, उहो बि गऊं जे पोयों आस्तड़े आस्तड़े हलण लॻो। हे गऊं कायूं थो वञे, हे बि वीचारो आस्ते लुॾंदो हलंदो थो वञे। ओ जंहिं महिल उते वञी पहुता जाथे उहो बुज़ुर्ग शींहं ते वेठो हो, शींहं ॿधो पियो आहे, हीअं ॾिसी चई हा ॾिठो ई न असांजो दबदबो, हा कीअं मोकिलियईं में गऊं, हाणे यादि हुनखे शींहं खे खणी गऊं अञा शींहं ॾे वियो। अञा शींहं उथण जी कई खाइण जी त उहो सुकल कुतड़ो हॾनि जी मुठी हीअं जो उथियो त निड़घुट में शींहं खे चक पातई, शींहं जो निड़घुट पटे ॿाहिरि उछलई, गऊं जे रसे खे माण्हू वांगुरु वठी अॻ में थियो। छा थो सम्झे, दंग रहिजी वियो, दंग रहिजी वियो ऐं दरगाह ॾे मुंहुं करे चई कुते जी ताक़त न आहे, तुंहिंजी आहे। क्या दबे जिस पे हिमायत का हो पंजा तेरा, शेर को खातिर में नहीं लाता है वो कुत्ता तेरा। चई जेके शींहं खे बि हीअं कान न कढनि ऐं शींहं ते बि जंहिंजी अख नथी ॿुॾे, उहे त तुंहिंजे दरवाज़े जा कुत्ता आहिनि। हे उनजी यारहीं आहे सुहिणा, उन महबूब सुभाणी जो यारहीं शरीफ़ जो छा उन जो शान आहे, छा उन सोने जूं ॻाल्हियूं आहिनि जो उहे करण खां कमालियात ॿुधा थी अकुल तॾहिं सम्झंदो जॾहिं अकुल में का इश्क जी ज़रड़ी हुजई। असां पंहिंजे मुर्शिद करीम जूं ॻाल्हियूं मां ॿ टे दफ़ा ॿुधायो आहे त असां पंहिंजे मुर्शिद करीम जूं ॻाल्हियूं ॿिनि क़िस्मनि ॿिनि ॻाल्हियुनि जे करे ॿिनि सबबनि जे करे कंदा आहियूं। हिकु असांजे मथां हक़ इहो आहे त असां पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि, असांजे पासे ॾे हिकिड़ो वॾेरो हो ज़बरदस्त ॾिंगो, चोर बि सलामी भरींदा, वेहण जो बि तिखो। पोइ जुमे जे ॾींहुं पीढ़े ते वेठो आहे, ॿिया भोतार मथे वेहंदो आहे त ॿिया हेठि वेहंदासीं। हिकिड़नि जो अदब अल्लाह कराए, असां ईअं चऊं त जेकर तव्हां सभई मथे वेहो, पर असांखे मथे वेहारे पंहिंजे मर्ज़ी सां हेठि था वेहो। हा हे अल्लाह जे करे अदब, मदीने वारे साईं जे करे अदब, अल्लाह साईं जे दोस्तनि जे करे अदब, जो खणी कंहिं कमरे में हलूं त ज़ोरी मथे वेहारींदा, असां घणो चवंदासीं मथे वेहो, न साईं असां हेठि था वेह। इहो दिलि जो अदब आहे सोना। ऐं हिकिड़ा वरी पाण वॾाई में भरिया था वतनि, हेॾियूं मुछूं कढियूं, मथे पीढ़ा रखियूं वेठा आहिनि, बाक़ी केर बि अचे त हेठि वेह, छो त हे भोतार आहे मथे वेह, बाक़ी ॿिया हेठि वेह। हाणे सभु हेठि वेठा, हे भोतार मथे वेठो हो त मशहूर नाले साईं जो फ़क़ीर हाणे पंधु वञे पियो जुमे जी नमाज़ पढ़ण, वाह जो किनारो हुजे वठी वञे पियो। हिन चोड़े मशहूरी साहिब जो मुरीद वञे थो पियो, छो त वॾेरे खे पैसे वारे खे अल्लाह पनाह जे अहिड़े क़िस्म जा घणे क़िस्म जा माण्हू आहिनि जिन खे अल्लाह साईं जे दोस्तनि सां खामखा जो साड़ हूंदो। हरू भरू बि सड़ंदा पिया, को फ़क़ीर ॾिसंदा अल्लाह वारे जो ॾिसंदा। ऐं यादि रखी छॾ, जेको बि अल्लाह वारनि जी बेअदबी कंदो, मदीने जा साईं था फरमाइनि त हदीस कुदसी आहे त अल्लाह थो फरमाए त मुंहिंजे दोस्त सां, मुंहिंजे दोस्त खे तकलीफ़ ॾींदे, बेअदबी कंदे त मुंहिंजो तोसां ऐलान जंग आहे।
ॻाल्हियुनि ते ॻाल्हियूं तूं यादि कर। रिंद काज़ी अहमद जे पासे जो, काज़ी अहमद या 60 मैल रिंद ज़ात जो जॾहिं तॾहिं मशहूर वारे साईं जी बेअदबी करे सोहणा अखियूं ख़राब थी पियसि, अखियूं ख़राब थी पियसि। पोइ उते हिकिड़े बुज़ुर्ग ते वञी रहियो, उते क़ुरान शरीफ़ पढ़ियईं, उन खे दुआऊं घुरियईं त वारो कर का महिरबानी कर। राति जो उहे निंड में आयसि या बेअदबी जी शामत थी, बीमारी न थी, या बेअदबी जी शामत थी। वञ मशहूर वारे साईं खे परचाया, माफ़ी वठी आ, दुआ घुराया त अखियूं थियनी न त न थींदई। बेअदबी सवली आहे त हे वञे पियो, हिन चयो त मशहूर साहिब जो मुरीद वञो हिन खे वठी अचो, हिन खे वठी आयो। हीअं जो आयो, हाणे हे भोतार पीढ़ो हिकिड़ो जंहिं ते अॻे हूंदा हुआ उहे मूड़ा सॾिबा, पीढ़ा न मूड़ा काननि जा ठहंदा, उन्हनि ते वेठो हुजे। हिकिड़ो घुराई नौकर खे खणी आ, फ़क़ीर खे हिन ते वेहार। हाणे वेहारे टोक तोड़ पियो, पर वेहारे त मथे। पोइ हिन खे चई पंहिंजे मुर्शिद जी करामत त ॿुधाए। वञे थो पियो, चए साईं हे करामत घटा त मां जहिड़े ग़रीब खे पाण सां गॾु मूड़े ते वेहारियो थी। हे मुंहिंजे मुर्शिद जी करामत आहे न, हे सभई हेठि वेहारिया थी, हे फिलाणो कमदार, हे फिलाणो असांजे तर जो वॾेरो, हे सभु हेठि वेठा आहिनि, मां ग़रीब खे जो मथे वेहारियो थी, त मुंहिंजे मुर्शिद जी करामत आहे न। बाक़ी माना अहिड़ो रंग का थिया सोहणा जेके बि अल्लाह वारनि जे दामन में चिबड़िया पिया हो, रब करीम इज़त ॾियण वारो आहे, उन्हनि खे इज़त ॾींदो आहे, पोइ उन्हनि जे हथों बि ॾियारींदो आहे जेके बेअदबियूं कंदा वञनि। अल्लाह मां सदन जी हिकिड़ी करामत पढ़ी त हिकिड़ो अल्लाह वारो लंघियो बगदाद शरीफ़ खां। पोइ उतां जो लंघियो त साईं जो हिकिड़ो ग़ुलाम हो, ग़ुलाम उन सां सलाम दुआ यानी सिक महबत जो रस्तो हुसि। पोइ उन सां मिलियो, कचहरी कई, साईं सां बि मिलिया। पोइ वरी उन्हनि कचहरी कई, जॾहिं हलियो वियो पाण फरमायूं त इहो तुंहिंजो दोस्त पंहिंजे दर्जे तां अल्लाह हेठि कयो अथसि। हुन अर्ज़ु कयो त साईं छो? पाण फरमायूं त हे समुंड जे किनारे जे भरिसां रहंदो आहे, मींहुं पए उठो समुंड में, ॿाहिरि हुजे ॾुकर, सो दिलि में चई त अल्लाह साईं बादशाह हेॾे ॿाहिरि पाणी जी ज़रूरत आहे, वसाए नथो, मींहुं हेॾे समुंड में पाणी भरियो पियो आहे, मींहुं उते थो वसाए। अल्लाह जी ज़ात खे इहो हिन जो ख़्यालु न मञियो आहे, छो त रब मालिक आहे न, अल्लाह मालिक आहे, हिन सारी काइनात जो मालिक आहे। जीअं वणेसि तीअं करे तूं छा कंदे, तोखे बानप खां सवाइ ॿियो चारो कोन्हे। सो इहो ख़्यालु रब करीम खे न वञियो आहे। उन अर्ज़ु कयो त साईं हाणे महिरबानी करे मूंखे उन ताईं पहुचाए त मां ॿुधायांसि, मुंहिंजो दोस्त आहे, मां पंहिंजे दोस्त सां चङाई कयां, भलाई कयां। दर्जे तां किरी पियो आहे त रोए रब खां माफ़ी वठे। पाण फरमायूंसि वञी ॿुधाएसि, हथ खणी ऐं हीअं कयूंसि त वञी पहुतो ओॾहीं उन जे मुल्क ते, ॾिसे त सुभान अल्लाह वुज़ू कयूं ऐं समुंड खां हाणे अचे पियो त निमाज़ पढ़ां। हिन खे जो ॾिठे, हिन खे चई त तूं कीअं पहुते? चई मुंहिंजे मुर्शिद पहुचायो, खणी बगदाद शरीफ़ हिते पहुचाई। सो हे ॻाल्हि थी, अल्लाह जी ज़ात तोखे पंहिंजे रुतबे तां केरायो आहे, ॾकी वियो, ॾकी वियो। ऐं चई त कहिड़ी ग़लती थी आहे? चए ग़लती इहा थी आहे जो समुंड में पए उठो मींहुं, त तो चयो त रब बादशाह समुंड में तो मींहुं वसाए, पाणी सां भरियो पियो आहे, होॾे नथो वसाए अल्लाह साईं, त माण्हू बुख था मरनि। इन ते रड़ निकिरी वियसि, किरी पियो। पोइ हिन खे चई त उन अल्लाह जो कसम थी, हे मुंहिंजो पटको मुंहिंजे ॻीची में विझो ऐं मूंखे गिहल मूंखे, ऐं ईअं चवंदो वञ त हे उहो कुतो आहे जेको पंहिंजे मालिक जे उबतड़ पियो वञे, तेसि ताईं मूंखे गिहल, जेसि ताईं मुंहिंजो साहु न निकिरे, तेसि ताईं मूंखे गिहल। डिॼी वियो, दिल में चई त वली सगुरे जी बेअदबी कयां, गिहलियां त ॾाढो ॾुखियो कमु आहे, ऐं पर जे इहो चवण न वठां, अल्लाह जो कसम विधो त मां काॾे वञा। अञा अञी 6-5 में हो त हिकिड़ो आवाज़ ॿुधो ॿिन्ही ॼणनि त वञ, तोखे बख़्शोसीं, इन अदब ते तोखे हाणे बख़्शोसीं। सोना सदाई अल्लाह साईं जे दर दोस्तनि तां फ़ाइदा, महबूब सुभाणे जे दर तां फ़ाइदा। हसनी हुसैनी सैयदा, हसनी हुसैनी सैयदा,
शुजरो पढ़ी ॾिस, अमर जे पासे ॾऊं बि त अबे जे पासे ॾऊं बि संदन जी वालदा भी जेका है सा पंहिंजे वक्त जी वलियाणी आ त अबो भी वली आ त नानो भी वली आ, वलियन जो घराणो आ। मां त फुफी जी करामत पढ़ी मान संदन जे फुफी जी त मींह न पियो वसे ऐं शहर वारनि माण्हू मोकिलियो त अम्मा साइण मींह न उठो आ का दुआ घुर त पंहिंजे अंगण खे बुहारी ॾेई ऐं दुआ पई घुरे त रब बुहारी मां ॾिनी आ, छिनकार तूं कर, छिनकार करे ॾे। अची जो मींह पिया त जल थल थी आ जाॾे काॾे। वलियन जो घराणो अमर जे पेट में क़ुरान पढ़ियई, अमर जे पेट में क़ुरान पढ़ियई, क़ुरान जो हाफ़िज़। अम्मा जे पेट में क़ुरान शरीफ़ ॾिसी त कोन पढ़ंदा न, ज़रूर यादि पढ़ंदा न। क़ुरान जा हाफ़िज़ अमर जे पेट में। ऐं धन पीअण जे टाइम में रोज़ा पोइ अञा तूं नथो सम्झे त इहा शइ जो रब करीम ॾिनी त छा हूंदी, इहा शइ जो रब करीम मोकिली त छा हूंदी, फैज़ हिन जो छा हूंदो जो अॼु बि को कम मुंझई, भले हिननि खे बीमारी लॻे त लॻे, जेके चवंदा आहिनि त कम त अलाह कंदो आहे, वरी यारी शरी जे नाले चवंदा आहिनि अलाह साईं कम कंदो आहे, पर पंहिंजे दोस्तनि वारी शइ खे घणो पसंदि फरमाईंदो आहे, घणो पसंदि फरमाईंदो आहे। सोना मां संदन जी हिकिड़ी करामत मशहूर पढ़ी त पाण पे वाइदो फरमायूं, अलाए बि काथों जी औरत ही शादीअ खे चए टाइम चङो गुज़रियुसि, औलाद न पई थिए, पोइ 10 पंध मिलियुसि त वञ बगदाद शरीफ़, उहो सुहिणो महबूब वेठो आहे उते, रब करीम जो दोस्त वेठो आहे, बगदाद वारो साईं वेठो आहे, जेको जहिड़ो सुवाल खणी वञे सो दुआ थो घुरे त कमु थियो थो वञे। तकरीर जे हलंदे आई आ, कदमनि मुबारकनि खे वठी ऐं अर्ज़ थी करे त औलाद जी सिकायल आहियां, औलाद जी सिकायल आहियां, महिरबानी करे मूंखे रब करीम जे दरबार में औलाद वठी ॾे। साल गुज़री विया आहिनि, लिखियो अथऊं त हिन पेर पकड़िया ऐं पाण हथ मुबारक खयो, चोर जुबो पकड़ियो हो त बि हथ मुबारक खयां, त अब्दुल कादर जी दामन पकड़ी थई, अब्दुल कादर जी दामन पकड़ी थई, हाणे चोर न हुजे, हाणे वली थी, त हिन बि कदम मुबारक पकड़िया त हथ मुबारक खयूं। अल्लाह मिठा मालिक हिन जे लाइ पुट ॾे हिकिड़ो इल्हामी आवाज़ थियुनि त असां हिन जे नसीब में औलाद न लिखी आहे, ॿ आवाज़ आयो त हिन जे नसीब में औलाद न लिखी आहे, 3 हिन जे नसीब में औलाद न लिखी आहे, 4 अब्दुल कादर हिन जे लाइ लोह कलम ते औलाद लिखी कान्हे, 5 कमाल आहे, महबूब जे बचड़े जा हथ हेठि न पिया थियनि, हथ हेठि न पिया थियनि, 5 हिन जे नसीब में औलाद कोन्हे, 6 हिन जे नसीब में औलाद कोन्हे, 7 आवाज़ आयो त हाणे अंगो हिते बिहार 7 ई ॾिना, हाय अंगो हिते बिहार 7 ई ॾिनासीं। सोना मूंखे हिते मदीने जे साईं जी हदीस मुबारक यादि पवंदी आहे, औलियाउनि जो शान बयान कयो अथऊं, वलियनि जो शान बयान कयो अथऊं, अल्लाह साईं जे दोस्तनि जो शान बयान कयो अथऊं। पाण फरमाइनि था, ॿिन्ही जहाननि जा सरदार फरमाइनि था त अल्लाह तो फरमाए, हदीस कुदसी आहे त जॾहिं मुंहिंजो मानो नफ़िलनि सां फ़राइज़ सां ऐं पोइ नफ़िल पढ़ंदे पढ़ंदे नफ़िली इबादत कंदे कंदे पोइ उन मक़ाम ते पहुचंदो आहे। हाणे सब खां पहिरीं त नफ़िली इबादत समझो, जेको कम हर हर कजे, जंहिंजे दर हर हर वञे, उन सां मोहबत हूंदी न। असां 5 वक्त निमाज़ ई नथा पढ़ूं, उहा ई सारे संभारे नथा पढ़ूं, उनमें नफ़िल हिन सुन्नतूं हिन उहे नथा पढ़ूं, फर्ज़ नथा पढ़ूं, अल्लाह जा फर्ज़ कज़ा कयूं वेठा आहियूं, त असां वरी नफ़िली इबादत कंदासीं।
असांखे जेको ॿियो टाइम मिलंदो त वरी निमाज़ूं पढ़ंदासीं, पर नफ़ली इबादत जो मतिलबु इहो आहे 5 वक़्त निमाज़ फर्ज़ पूरा पढ़ियई, हाणे ॿियो वक़्तु आहे पर दिलि पंहिंजे रब करीम सां लॻी पई आहे, मोहबत जी तार ओॾहीं कढी पई आहे, नातो निस्बत जो ओॾहीं लॻो पियो आहे, फिरी वुज़ू करे वरी बि मस्जिद में बीठो आहे, नफ़िल बीठो थो पढ़े, बनी ते बीठो आहे बि नफ़िल बीठो थो पढ़े, घर में बीठो आहे बि नफ़िल बीठो थो पढ़े, राति जो टाइम आहे माण्हू सुता पिया आहिनि नफ़िल बीठो थो पढ़े। मुंहिंजा मुर्शिद करीम राति जो नफ़िल पढ़ंदा हुआ, तहजुद जा नफ़िल पढ़ंदा हुआ, बिजलियूं पोइ आयूं, पामर पोइ आया, मच्छर हूंदा हुआ, अम्मा मुंहिंजी ॻाल्हि कंदी आहे त हे खुड़ियुनि खां मच्छर खाई वेंदा हुआ, रतो रत खुड़ी मुबारक थी वेंदी हुई, मशहूरनि वारे साईं खे ख़बर कान पवंदी हुई, सुबुह जो मुसलो रत हणो मां धोईंदी हुई, ईअं बीठा हूंदा हुआ, बीठा रोईंदा हुआ, नफ़िल पढ़ंदा हुआ, तहजुद जा सुरका पिया हलंदा हुआ। मुंहिंजा सोना इहो इश्क लॻे त ख़बर पए न फ़क़ीर। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहे मुड़ुस दरियाहनि खे हुकुम कनि त दरिया बीह वञे, हज़रत महबूब सुभानी दजला नदी खे हुकुम कयो, ॿोॾ पई अचे, पाण आया हिकिड़ी जाइ ते लठ मुबारक खोड़े फरमायूं हिन खां अॻिते न वधिजांइ, हिन खां अॻिते न वधिजांइ, ऐं हथ खड़नि, नसीब में शयूं लिखियल न हुजनि त बि अल्लाह जो कलम हरकत में अचे उहा शइ मिले। ॿिए हिकिड़े अल्लाह वारे जो अहवाल पढ़ियो, हज़रत इमाम मुहम्मद हनफी आलिम आहिनि, मुजतहिद आहिनि, जन खे आलिम सगुरा सुञाणनि था पिया, 999 किताब लिखिया अथव, 999। हिकिड़ो किताब आहे 33 जुल्दनि में जो कबट में बि न मापे, इहो त हिकिड़ो किताब आहे, इहो बि इल्म जो इमाम आहे। ॿेड़ीअ ते चढ़िया पिया अचनि, ॿेड़े ते सवे माण्हू हुजनि, वॾो ॿेड़ो हुजे, ईअं थो तूफ़ान अहिड़ो सोनामी जहिड़ो अलाए कंहिं जहिड़ो हिकिड़ो ऊंदा ज़ाहिर चई जहिड़ो अॻे ठटे में आयो हो, हीअं जो थियो त ॿेड़े में रोज़ पइजी वई। हाणे काॾे वञूं, जाॾे काॾे दरिया हा, भॼण जी जाइ कान्हे, तूफ़ान इहो अचे थो पियो, ॿेड़ो ऊंधो कदो ॿुॾी मरी वेंदासीं, पाण वेठा हा, हीअं जो पाणी में हलचल पैदा थी त पाण फरमायूंसि त कफ या बहर, वीर पाणी तुंहिंजे मथां इल्म जो समुंड चढ़ियो वेठो आहे। सोड़ा पाणी बीही वियो, तूफ़ान मोटी वियो, पाणी छात थी वियो, मुड़सी आहे जो समुंड चवण वठनि न, दरिया चवण वठनि न, झुड़ चवण वठनि न, बरसातूं चवण वठनि न, अणहूंद में हूंद थिए न, पुट न हुजनि त बि थियनि न, मुड़सी आहे न। ऐं तुंहिंजो असांजो त घर वञ त गॾह बि असांखे हेठूं था हणनि, बकरियूं असांखे वठण नथियूं ॾियनि, घर जूं बकरियूं डुकाईंदा था त असांजे चवण ते बीहनि बि नथियूं, पंजर पटका था लाहिनि, ज़ाल चवण नथी वठे, उहे बि जो कावड़िया अचनि त हे वरी छा थींदा आहिनि, फ़क़ीर वरी छा थींदा आहिनि, अजाई सजाई ॻाल्हियूं आहिनि, मूंखे ॾस त पोइ हाणे अहिड़नि खे छा कयूं। हा, मदीने जा साईं था फरमाइनि त अल्लाह थो फरमाए त जॾहिं मुंहिंजो बानो नफ़िल पढ़ंदे 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 उन्ही मक़ाम ते पहुचंदो आहे, एॾो मूंखे वेझो थींदो आहे जो हाणे मां अल्लाह पंहिंजे उन्ही बाने सां मुहबत कंदो आहियां। अल्लाह साईं थो फरमाए त मां मुहबत कंदो आहियां, अल्लाह थो फरमाए त मां मुहबत कंदो आहियां। अल्लाह अकबर कबीरा। असांजी जंहिंसां मोहबत हुजे, मोहबत हुजे, ऐं सॼो मोरो शहर मुंहिंजे हथ में हुजे, मूंखे चए त फलाणे दुकान मूंखे ॾे त लठियूं हणियूं, उन कढी चवंदोमांसि तूं कण, बाबा मुंहिंजो महबूब आहे, दुकान थो घुरे मूंखां, ऐं सॼो शहर मुंहिंजो आहे, ईअं कंदासीं न की न महबूब खे मोटाईंदासीं, जेतिरो वस हूंदो त न घटाईंदासीं। हाणे तूं अल्लाह जे वस खे सम्झंदे त उहो केॾो आहे। हा, ख़ुदा जी मोहबत आहे साईं, अल्लाह जी मोहबत आहे, सदर जी मोहबत न आहे, वज़ीर जी मोहबत न आहे, वॾेरे जी मोहबत न आहे, दुनियादार जी मोहबत न आहे, शहंशाह जी मोहबत आहे, हक़ीक़ी शहंशाह जी मोहबत आहे, जंहिंजे हुकुम में ज़रो ज़रो वण वण पन पन जंहिंजे हुकुम। अल्लाह साईं थो फरमाए त कहिड़ा शान ॾींदोमांसि, मुंहिंजी जो मोहबत थींदसि छा थींदो। अल्लाह थो फरमाए त अखियुनि में अहिड़ो पावर ॾींदोमांसि जो मां अखियूं थींदोमांसि उन सां ॾिसे। पोइ जन जी अख रब करीम बणिजे, उहे पेट जो सूर छो न ॾिसंदा? भले को ॻाल्हि न करे, पेट जो सूर छो न ॾिसंदा?
वेठा बगदाद में हुजन ऐं कोह काफ जे मथां कारी रात में कारी केवल घुमे उहे उतां बगदाद में उनखे छो न ॾिसंदा? कन मां थींदो मास जंहिंसां ॿुधे, पेर मां थींदो मास, हथ मां थींदो मास जंहिंसां वठे। अॼु मूंखे फ़कीर पियो ॻाल्हि ॿुधाए, फ़कीर लाल बख्श ॿिया ॿिया कड़ा ॿ ऑफिसर दसियई, चई नूरी आबाद पहुतासीं कार में पिया वञूं, पोइ असांखे ख़बर पई त असांजो मुनीर होॾो निकितो थो वञे पंहिंजे मदरसे मां, त असां चयो त मशहूरु नाला साईं ज़मीन त का वेड़े ॾे त तकिड़ो पहुचूं। 15 मिंटनि में उते वञी पहुतासीं, 15 मिंटनि में। इहे पेर त का ॿिया था लॻनि न। हथ मां थींदो मांस जंहिंसां वठे ऐं जेको घुरंदो ॾींदो मांस। अल्लाह तो फरमाए त जेको घुरंदो ॾींदो मांस। हाणे मूंखे ॾस त अल्लाह साईं जा दोस्त जेको घुरनि रब तो फरमाए मां ॾींदो मान, पोइ कंहिंजे नसीब में हुजे न हुजे, पर हिननि सां त वाइदो अथसि त तव्हां त जेको घुरंदो मां ॾींदुसि। भले ॿिए जे नसीब में औलाद न हुजे, उहो त उन्हे जो नसीब आहे, उहो त उन्हे जो दफ़्तर आहे, इहो त रब करीम जो मामिलो उन्ही बाने सां आहे। पर जंहिं पंहिंजे प्यारे सां वली सगोरे सां अल्लाह जो इहो मामिलो आहे, मुहबत जे उन्ही मक़ाम ते आहे जो अल्लाह जो फरमाए त इहो मुंहिंजे अखियुनि सां थो ॾिसे, इहो जा कन मां थो थिया जंहिंसां ॿुधे, इहो जेको घुरे मां इनखे ॾींदुसि। हाणे इहो पुटु घुरे त छो न मिलंदा? हा, मुंहिंजे मुर्शिद करीम खां बि मास्टर साहिब खान जे पुट जे शादी ते विया, उनखे 7 न्याणियूं, पुट हिकिड़ो उस्ताद मोहम्मद बख्श दरबार अॼु आयो बि आहे। किथे वेठो? हेॾे परियों वेठो हूंदो, मां ॾिठो सवेर आयो। इन जी शादी ही नए तेरे में भुटे साहब जे ॻोठ जे भरिसां हिननि जो ॻोठ आहे। 7 न्याणियूं, उस्ताद साहिब खान खे हिकिड़ो पुट। इन जी भेण मशहूर वारे साईं खे पई चए त साईं असां ॾे बाबे को हिकड़ा पुट 7 भेणियां भला हिकू त दुआ कर। त मशहूर वारे साईं फरमायो त मां हिकू हिक नाड़े च 7 पुट। का दुआ बि कोन घुरियो त अल्लाह साईं हिक नाड़े में 7 पुट ॾिजांसि। पोइ फरमायूं न, हिकू हिक नाड़े च 7 पुट। उन्हनि जे दिल जो इरादो दुआ हूंदो आहे, दिल में इरादो कंदा न, इहा दुआ आहे। हिक नाड़े च 7 पुट। हे वेठो थी फ़कीर, उन्हनि जो पीउ पाण वेठो थी पुछा कर 7 पुट थियसि। पहिरीं डिलीवरी थी पुट, ॿी डिलीवरी थी पुट, 3 डिलीवरी थी पुट, चौथी ते पुट, 5 बि पुट, 6 बि पुट, 7 बि पुट। इन विच में न्याणी न थी, न्याणी न थी इन विच में। जो 5 पुट थियनि 6 न्याणी थे, वरी 6 पुट 7 पुट विच में न्याणी थे न। 7 पुट जॾहिं पूरा थिया, 8 पुट न थियो, 8 न्याणी थी। ओ इहो थी हिक नाड़े में 7 पुट। अल्लाह साईं जे दोस्तनि जा शान ॾिसणा हुजनि त पोइ वलियनि जी दामन पकड़, पोइ तोखे ख़बर पवंदी त महबूबे सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो शान छा आहे। पाण था फरमाइनि पिया सुहिणा साईं त मां दोज़ख जे दारोगे खां पुछा कई, कंहिंखां? दोज़ख जे दारोगे खां। पहुच त ॾिस त किथे आहे? हाणे असांखे त हिननि मलाइकनि जी ख़बर कान्हे। हा त केरु आहे? दोज़ख जे दारोगे खां मां पुछा कई त तोखे जेको दफ़्तर मिलियल आहे उन्हनि में मुंहिंजे मुरीद जो नालो त कोन्हे न? हे लिस्ट थी मुंहिंजे मुरीदनि जी, नालो त कोन्हे। ॾिसी चई मूंखे कसम आहे रब जो, तुंहिंजे कंहिं बि मुरीद जो नालो हिन मुंहिंजी लिस्ट में कोन्हे को। अल अखिल्लाउ यौमइज़िन बादहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। अल्लाह कुरान में अॻे ई फरमाए छॾियो त हे दोस्ती अजीब दोस्ती आहे, हिन जो अजीब सिलो आहे। इहा दोस्ती दुनिया में बि आहे, इहा दोस्ती क़यामत में बि क़ाइम आहे। मदीने जे साईं इन दोस्ती खे अञा वधीक वाज़ह फरमायो। हे अहले सुन्नत वल जमाअत खे मुबारक हुजनि। अल्लाह साईं जे दोस्तनि खे मञण वारी, उन्हनि जे दामन में चिमड़न वारी जमाअत। हे हदीस मुबारक थी पाण वलियन जो शान बयान था कनि त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा माण्हू अल्लाह साईं सां झेड़ो कंदा।
हाणे रब सां झेड़े करण जी ताक़त हा अहिड़ो यानी माण्हू कंदा पाण फरमायूं जहिड़ो तव्हां हक़ पंहिंजे जे लाइ झेड़ो कंदा आहियो एॾो अलाह सां कंदा त रब करीम हे मां गॾु निमाज़ूं पढ़ंदो हो हिकिड़ा माण्हू दोज़ख में पवंदा उन्हनि जे लाइ झेड़ो कंदा दोज़ख में हिकिड़ा पवंदा भला तुंहिंजी जो पहुच सदर ताईं हुजे ऐं हितां जो डीपीओ कंहिंखे ॿधे ऐं पोइ हिते हे न मञई त नेठि सदर सां त ॻाल्हाईंदे न त साईं पोइ अॻिते मूंखे माउंटन जे लाइ न चइजांइ केॾो डुकियो हुउमि तुंहिंजे लाइ हे मां जुतियूं कसाए छॾियूं मां जीपूं डुकायूं हे कयूं हाणे मां जॾहिं मां हुननि खे डीपीओ ॿधे थो वेठो मदीने जा साईं था फरमाइनि पंहिंजे ग़ुलामनि जो शान बयान था कनि सचनि ग़ुलामनि जो त क़यामत जे ॾींहुं रब करीम सां उन्हनि जे बारे में अहिड़ो झेड़ो कंदा जीअं तव्हां हिक ॿिए सां हक़ जे बारे में झेड़ो कंदा आहियो त हे दोज़ख में विधई इन्हनि असां सां निमाज़ूं पढ़ियूं इन्हनि असां सां हज कया इन्हनि असां सां गॾु रोज़ा रखिया इन्हनि खे रब तो दोज़ख में विधो आहे त अलाह साईं जंहिंखे दोज़ख में विझंदो त सचो उहो दोज़ख जहिड़ो हूंदो न हा रब जो कंहिंखे दोज़ख में विझंदो फ़क़ीर त ट्रपट अहिड़ा हूंदसि न अलाह साईं न फरमाईंदो त तोखे कहिड़ी ख़बर आलिमुल ग़ैब व शहादत मां ॼाण दफ़्तर त मुंहिंजे आॾो आहे न जेके किरामन कातिबीन आहिनि से लिखियो त मां ॾे खणी आया आहिनि न न रब करीम पंहिंजे ग़ुलामनि वलियनि जी क़यामत जे ॾींहुं इज़त फरमाईंदो अलाह साईं उन्हनि खे दिलासे तौर फरमाईंदो भला तव्हां उन्हनि खे सुञाणंदव दोज़ख में त घणा आहिनि चइसि सुञाणंदासीं अलाह साईं फरमाईंदो वञी पोइ कढी अचो भले ॾोहारी हा त छा थी पियो असांजा गुनाह कयूं असां नाफ़रमानियूं कयूं दोज़ख जे हवाले थी चुका है तव्हां सां असांजो रस्तो ॿियो आहे तव्हां सां असांजी रहमत ॿी आहे तव्हां सां असांजो नातो ॿियो आहे वञो कढी अचो मदीने जा साईं था फरमाइनि पिया त हिकिड़नि खे पिनी ताईं बाहि वकोड़े वई हूंदी हिकिड़नि खे जेल ताईं वकोड़े वई हूंदी हे वेंदा उन्हनि खे ॿाहिरि कढी वेंदा हे अजाया पंध न आहिनि दरगाह मशहूर शरीफ़ ॾे हे अजायूं संगतूं न आहिनि तॾहिं महबूब सुभाणे कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि पिया त महजे कंहिं मुरीद जो नालो त कोन हिन लिस्ट में चए न महजा साईं तुंहिंजे कंहिं बि मुरीद जो नालो कोन्हे इहा जो ॻाल्हि कयूं त हिकिड़े अर्ज़ु कयो त क़िबला साईं इहा जो महिरबानी थो करे हेॾी इहा त कई पंहिंजे मुरीदनि सां पर तोसां मोहबत घणा कंदा थी तोसां मोहबत घणा कंदा थी हिकिड़ा तोखे पाण ॾे मनसूब कंदा आहिनि हिकिड़ा तोसां मोहबत कंदा आहिनि पाण फरमायूं त जेको असां सां मोहबत कंदो आहे उन खे बि हथ ॾींदासीं मुंहिंजा सोना इहे उमेदूं ज़रूर आहिनि यारहीं शरीफ़ जो तोखे ॿियो फ़ाइदो थिए न थिए मदीने जे साईं जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त जॾहिं बि कंहिंखे ईसाले सवाब कबो आहे फी सबीलिल्लाह अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे ऐं दुआ घुरबी आहे त इहो सवाब मां फिलाणे खे ॾिनो त रब करीम बेहिश्त जे थाम में जन्नती थामनि में जन्नत वारो ताम रखराए ऐं अल्लाह मलाइकनि खे खणाईंदो आहे त वञो फिलाणे जे क़ब्र में फिलाणे खे ॾेई हाणे तो खाराई हे मानी अल्लाह उनखे खारायो बेहिश्त वारो खाधो जेको हुनजी ज़रूरत आहे हाणे इहा शइ उते पहुती इहा शइ उते पहुती असांजी यारहीं शरीफ़ पहुती हाणे असांजी यारहीं शरीफ़ पहुती त अल्लाह जा दोस्त थोरो खणंदा आहिनि हा उहे न खणंदा आहिनि छो त अल्लाह साईं जा दोस्त आहिनि अल्लाह ई उन्हनि जे तरफ़ां थोरो न खणणु ॾींदो आहे उन्हनि खे पोइ यारहीं शरीफ़ जॾहिं बि कंदा आहियूं इहो असां ग़रीबनि जी यारहीं शरीफ़ जॾहिं बगदाद शरीफ़ पहुचंदी आहे उतां वरी असांखे दुआ मिलंदी आहे उतां रहमत जी नज़र मिलंदी आहे उतां बरकतूं मिलंदियूं आहिनि असांजा रहियल कम बि थी वेंदा आहिनि पोइ हिकिड़नि जे पेट में सूर पए त पए असांजा कम थियनि था असांखे फ़ाइदा थियनि था असांखे बरकतूं मिलनि थियूं यारहीं शरीफ़ कंदा रहंदा हाणे एतिरे चवण खां पोइ दुआ था घुरूं हाणे निंड बि अचे थी पई हा फ़क़ीरनि खे बि निंड अचे थी पई घणनि खे नेठि सुबुह जो दुकान आहिनि कम आहिनि उहे बि त करणा आहिनि न सही वेठा आहिनि त हाणे हलूं हर को निंड आराम बि करे की न तव्हांजी मर्ज़ी छा आहे त जेको आहे सो रुगो बसि ईअं कयूं अल्लाह साईं हिन सुहिणी जमायत जे विखुनि खे क़बूल फरमाए وآخر دعوانا أن الحمد لله رب العالمين اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم تسليما مالك مٹھا
तुझे रहमत सां महफ़िल थी परे परे खाऊं शहर खाऊं ॿाहिर मोहब्बत वारा अदब वारा विखूं खणी अची पहुता हिकड़ी हिकड़ी विख कबूल कर तुझे घर में मेहमान थी वेठा अरहमुर राहिमीन उहा हस्ती जंहिंजे मथां हेॾा इनाम इकराम फरमायई मदीने जे साईं जे उम्मत में जेके वली आहिनि उन्हनि जो सरदार बणायोसीं उन जूं ॻाल्हियूं थियूं उन ते तुंहिंजा करम थिया उनखे जेको शान ॾिनो सो तो ॾिनो हे यारहीं शरीफ़ फी सबीलिल्लाह ख़ैरात तुंहिंजे नाले ते जमायत कई इन जो सवाब हज़रत महबूब सुबहानी जे हुजूर में असां ग़रीबनि जे तरफ़ां पहुचे बरकतूं अता फरमाए रहमतूं अता फरमाए करम कर असांजे मथां गुनाह असांजा माफ़ कर असांजे दीन ऐं दुनिया खे सुहिणो बणाए असांजा कर्ज़ मर्ज़ दूर कर असांजे रिज़्क़ में बरकतूं कर असांखे माण्हुनि जे आॾो मोहताज ऐं ख़्वार न कर मुंहिंजा मालिक असांखे झेड़नि झटनि खां बचाए असांखे दुश्मननि खां बचाए असांखे ॾाढनि जे ॾाढ खां बचाए ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचाए हासिदनि जे हसद खां बचाए ओचिते मुसीबत खां बचाए हक़ी ना हक़ी तकलीफ़ुनि खां बचाए मुंहिंजा मालिक ज़मीनी आसमानी हवाई फितरनि आफ़ातनि मुसीबतुनि खां बचाए या रहम राहमीन हक़ हलाल जा खाधा खाराए रहम राहमीन रहमत वारा खाधा खाराए उहे जेको बि खाराए उनजी वरी क़यामत में पुछा बि न करणु फरमाए मुंहिंजा मालिक तुंहिंजे दोस्तनि वलियनि जो फैज़ आम जाम हली रहियो आहे मदीने जे साईं जो इहो फैज़ आहे उन जे आल जो फैज़ आहे असहाबनि सगुरनि वारो हे फैज़ आहे जेको हे वलियनि में चिमकी रहियो आहे इन फैज़ खां मुस्तफ़ीज़ फरमाए मुंहिंजा मालिक रहम राहमीन पंहिंजी ख़शियत नसीब फरमाए पंहिंजी इबादत नसीब फरमाए पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अदब एहतराम नसीब फरमाए जुमले जमायत जो ख़ैर जेका जमायत हाज़िर मौजूद उन्हें जो ख़ैर जेके पंहिंजे घरनि में सॼे मोरे शहर ते पाड़े ते रहमतूं ऐं करम मुस्लमाननि सभिनी ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते रहम ऐं करम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमए बज़ में आशियो थामे लो दामने मुस्तफा आसियो थामे लो दामने मुस्तफा और पढ़ो रब की रहमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने जिनके सर पर है नूरानी ताज शरीफ जिनकी हर खोए खसलत है अजीब लतीफ जिनकी दरगाह है आलिया मशोरी शरीफ जिनकी दरगाह है आलिया मशोरी शरीफ मेरे मुर्शिद की अज़मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने गोसे आज़म इमाम तुका वन का गोसे आज़म इमाम तुका वन का जलवाए शान कुदरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने अस्सलाम ए सब्ज़ गुंबद के मकीन अस्सलाम या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा अरहम उम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाहुम्मा अहदि उम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। आवाज़ देवे जो लंगर तैयार आहे, सभई फ़क़ीर जेके भी मस्जिद में आया सब लंगर कजो।